अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। मिफ्ता इस्माइल पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक घटिताई जो इशारो ॾेई छॾियो। श्रीलंका में पेट्रोल जा अघ घटि हुआ, उन करे ॾेवाले जो शिकार थी वियो। असां मुल्क खे ॾेवालो थियण न ॾींदासीं, मिफ्ता इस्माइल जो इहो चवणु आहे। श्रीलंका में पेट्रोल जा अघ घटि हुआ, उन करे ॾेवाले जो शिकार थी वियो। मुल्क खे ॾेवालो थियण न ॾींदासीं। मईशत जी बहितरी लाइ लग्ज़री गाॾियूं ऐं ॿियूं शयूं घुराइण ते पाबंदी लॻाई आहे। वॾियुनि कोशिशुनि खां पोइ डॉलर हेठि आयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बोर्ड मुतासिरनि लाइ इमदादी फंड क़ाइमु करे छॾियो। वज़ीर आज़म तरफ़ां बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ सरहदी वारनि खे किरदार अदा करण जी अपील। बरसात ऐं बोर्ड सबबि बलोचिस्तान में ग़ैर मामूली तबाही, सिंध ऐं केपीके में नुक़सान थियो आहे। हुकूमत बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ फौरी तौर 5 अरब रुपया जारी करे छॾिया। सरहदी वारा बोर्ड मुतासिरनि जी दिलि खोले मदद कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयानु। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ओल्ड सिटी एरिया, गार्डन, सदर, आई चंद्रीगढ़ रोड, गुरु मंदिर, आयशा मंज़िल, पाकिस्तान चौक ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। लाड़कानी, शिकारपुर, सखर, खैरपुर, टंडो मोहम्मद खान, ठटो, बदीन, हैदराबाद, मटियारी ऐं गुपचाणी में बि बरसात। बरसात खां पोइ मौसम खुशगवार बणिजी वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि में सिंध अंदरि तेज़ बरसात जो सिस्टम दाख़िल थींदो। चमन ऐं लसबेला समेत बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। हेठाहीं वारा इलाइक़नि में पाणी भीजी वियो। ओभर बलोचिस्तान वारे इलाइक़नि में ॿोॾि जी सूरतयाल जी वार्निंग जारी। 9 अगस्त ताईं इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, पिशावर, फैसलाबाद, गुजरांवाला ऐं कश्मीर में मींहुं पवंदो। सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में लाॻीतो वाध जो सिलसिलो जारी। गुडू बैराज ते विचोले ऐं सखर बैराज ते नंढे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 4,16,954 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,86,599 क्यूसेक। सखर बैराज वटि 3,55,710 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,16,250 क्यूसेक। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 1,88,075 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,70,550 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में मुसलसल वाध खां पोइ कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिरनि जी लॾ पलाण। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी 21 रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। गवर्नर बलीगुर रहमान काबीना खां हलफ़ खणायो। काबीना में यास्मीन राशिद, राजा बिशारत, असलम इकबाल, अब्बास अली शाह, मोहसिन लगारी, तैमूर मलक, राजा यासिर, हुमायूं अंसर, मजीद न्याजी, मजीद सुल्तान चीमा, सरदार शहाबुद्दीन, मुराद राज, शहजाद वर्क, हाशिम डोगर ऐं महमूद रशीद समेत ॿिया शामिल। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान ऐं संदसि पार्टी खे नाअहल करार ॾियण जी कोशिश कंदड़ पछताईंदा। सियासी बदअमनी मुल्क अंदरि वधीक बदअमनी पखेड़ींदी। मुस्तक़बिल जूं सभु ज़िम्मेवारियूं अदलिया जे कुल्हनि ते अची वियूं आहिनि। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 673 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 169 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। कोरोना वायरस जी शरह 3.25% रही। दादू में उमे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी। फरियादी धुर उमे रुबाब चांडियो वकील सां गॾु अदालत पहुती।
इल्ज़ाम हेठि आयल PPMPA सरदार अहमद चांडियो MPA बुरहान खान चांडियो भी अदालत में पेश। हाई कोर्ट में केस ॿुधणी हेठि हुअण सबबि अदालत केस जी ॿुधणी 20 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। उमेर रुबाब चांडियो चवे थी केस खे 5 साल थी विया पर इंसाफ़ लाइ देर छो पई थिए। हक़ ते आहियां, इंसाफ़ लाइ विढ़ंदी रहंदसि। JUI जे शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे क़त्ल जो केस रोलड़े जो शिकार 8 सालनि में उकलाइजी न सघियो। सखर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी सेंट्रल जेल में ॿुधणी। क़त्ल केस जे जवाबदार जो वकील ऐं जांच ऑफिसर अदालत में पेश न थियो। अदालत डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। दादू में 7 मई नागपसंद जो परणो कंदड़ नौजवान हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल। होटल ते वेठल नौजवान वाहिद बदसोलगी खे हथियारबंदनि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। तंगवाणी में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ ख़ैरजान ब्रोही में गैस्ट्रो विघे ॿारड़ा फौत। हफ़्ते अंदरि फौतुनि जो अंग 3 थी वियो। केतिराई ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला। सिहत खाते ज़िले इंतज़ामिया के बि जोगा उपा न वरिता। ख़ैरपुर में दादशाह वेझो खजिन जे बाग मां अणॼातल नौजवान जो लाश। घोटकी में 20 सेक्शन पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो। हिकु ॾोहारी मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारी जे कब्ज़े मां पिस्टल हथ कयो वियो आहे।